मामा मामा चाय 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 पिए और दुआ कर दो माए अल्लाह माफ कर बाबा, माफ कर। चाय पिए माफ करने चाहे बचाऊं दा माफ करने एक घर जो तवाई में होता है फकीरन बाय बारी आ चु ओ बीमार ओ बीमार ओ बीमार ए बीमार तेरे वाजा अकुला उर उर चिबिक चिबिक मलंग अला अला केड़ी गाल मेरा अगे गुनाहगार हूं 50 रुपए जो हाफ फकीर मानू छो न पियाई चाय पींदे चाय पींदे अल्लाह दुआ दुआ सबसे पुट अल्लाह दुआ अब आए दे छोकरा जेवा अब एकड़ो हाफ न मलंग खणी दे खणी दे मामा मामा पीस 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 कोने पी साहेब ना वापिस खत्म चाय पी चाय पी अल्लाह चिबिक चिबिक अरे मलंग पी पी हार न ये मामा मामा ओ गिरकी गिरकी अल्लाह पी पी पी, पी। बस मलंग दुआ दुआ अब आए दे तावा घणा थिया 100 सही 100 100 रुपयो जी हा अच्छे सही माके काढे ॾियो था सेठ खे ॾियो न बाबा सेठ बाहर वेठो आहे तूं ॾेस न बाबा साईं ॿाहिरि काढे वेंदो हे त सेठ आहे हिन खे ॾियो न हे छा वेठो आहे ये सेठ आहे हा साईं सेठ आहे भले पुछी ॾिसो हे हिन होटल जो मालिक आहे बाबा हे तू पिने दो ये तुझा हाल अहिड़ा न हे चे तो सेठ आहे मजाक करे तो या भाई सही तो चवे तो मां सेठ है मां होटल तू जो आहे बाकी केर जो आहे मुंहिंजो होटल आहे मुंहिंजो पंहिंजो होटल आहे वो पिने छो तो बाबा पिनण जेको आहे न त मुंहिंजो ख़ानदानी पेशो आहे हे होटल मुंहिंजो साइड बिजनेस आहे